अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी मूं आंदी आहे। जी हाँ दोस्तों, ख़ासि करे जेको ड्रामो हली रहियो आहे हिन टाइम यलगार ऐं दिलि में तूं, इन्हनि खे हिकु पासे कयो। पत्थर दिलि ड्रामे जे बारे में वॾी अपडेट मूं आंदी आहे ऐं पत्थर दिलि ऐं चंद्र ग्रहण ऐं दौलाब पंहिंजनि जा गद्दार ऐं कुझु ॿियूं नयूं ख़बरूं तव्हां सां शेयर कंदुसि। सभिनी दोस्तनि खे ख़ुशामदीद असांजे यूट्यूब चैनल में। दोस्तों, मां तव्हांखे हर रोज़ानो अपडेट हिकिड़ी ॾींदो आहियां। हिकिड़ी वीडियो में माना काफ़ी सारियूं सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾींदो रहंदो आहियां। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, पहिरीं ॻाल्हि पत्थर दिलि ड्रामे जे बारे में कुझु ॻाल्हियूं तव्हां सां क्लियर कयां, उन खां पोइ हलूं था बक़ाया ड्रामे जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, तव्हांखे यादि हूंदो खुददार ड्रामो असद कुरैशी जो ऐं मज्जू लाड जो हलियो हुयो पोएं साल, जंहिंमें कुझु बलोची जेको आहे लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि पिया, किथे सिंधी लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि पिया। हिकिड़ो बलोचिस्तान ऐं सिंध में जेको आहे उहो शूट कयो वियो ड्रामो, ऐं तव्हांखे यादि हूंदो उहो ड्रामो एतिरो कामयाबु न थियो, लेकिन उन खे 35-36 किस्तनि ते वञी करे बंदि करे छॾियो इन्हनि, ऐं अॼु ताईं उन ड्रामे जी लास्ट एपिसोड नाहे आई। ऐं तव्हां सोचींदा हूंदव त उहो ड्रामो छो बंदि थियो। उहो ड्रामो तॾहिं बंदि थियो दोस्तों, उन खे कामयाबी न मिली, इन जे करे उन ड्रामे खे फ़िलहालु क्लोज़ करे छॾियऊं। अहिड़ा कई ड्रामा सिंध टीवी या KTN वारनि जा पुराणा तव्हां ॾिसो लास्ट एपिसोड उन्हनि जा न आया, ईअं अधु में बंदि थी विया। ऐं हाणे तव्हां नज़रसानी कयो पत्थर दिलि ड्रामे ते। हिन टाइम ड्रामो KTN वारनि जो पत्थर दिलि ड्रामो पोइ बि सुठो हले पियो, 20,000 15,000 30,000 ताईं व्यूज़ खणे पियो। ऐं उन खां पोइ उन्हनि जो हवेली ड्रामो हली रहियो आहे, लेकिन उन जा एतिरा व्यूज़ न ईंदा, 2-3 हज़ार व्यूज़ मुश्किल सां ईंदा आहिनि। ऐं ग़ुलाम सिंह ड्रामो इन्हनि जो बहितरीनु हली रहियो, KTN वारनि जो हिन टाइम बि हले थो पियो। उन जा व्यूज़ 30-40 हज़ार ताईं अची वेंदा आहिनि, 50,000 ताईं बि अची वेंदा आहिनि। लेकिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पत्थर दिलि खे छो बंदि कयो वियो, हवेली खे छो न बंदि कयो वियो? हवेली सफ़ा डाउन ड्रामो आहे, लो हले थो। दोस्तों, हवेली खे चांस ॾियण जे लाइ पत्थर दिलि ड्रामो थोरो पोइना बि थियो आहे ऐं हवेली ड्रामो मथे अचे इन कोशिशि में आहिनि। हवेली ड्रामे जी कहाणी त भली आहे, लेकिन थोरी पुराणे दौर जी कहाणी आहे। हिन टाइम जेका माण्हू ॾिसणु चाहिनि था उहा शइ जेको हवेली ड्रामे में न आहे। लेकिन पत्थर दिलि ड्रामे में अॼुकल्ह जी कहाणी आहे, लेकिन तकरार जे हूंदे पत्थर दिलि खे उहो मतिलबु ऑडियंस न मिली, ओतिरो रिस्पॉन्स न मिलियो, ओतिरा व्यूज़ न मिलिया तकरार जे करे। हाणे तकरार बंदि थियो आहे, हाणे त हलणु खपे न। लेकिन दोस्तों, जेको यलगार ड्रामो पुराणो हलायो वियो आहे उन जे करे जेको आहे उन जा व्यूज़ ॾाढा मथे अची विया, 20-25-30 हज़ार ताईं व्यूज़ अचनि था उन जा बि। लेकिन पुराणो ड्रामो आहे, काफ़ी माण्हुनि खे त ख़बर ई न आहे हू पुराणो ड्रामो आहे या न हुआ। मां कल्ह अपडेट ॾिनी त इहो पुराणो ड्रामो आहे। लेकिन पत्थर दिलि ड्रामो दोस्तों तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। हुनजी शूटिंग मुतासिर थी हुई ऐं उन जी एडिटिंग मुतासिर थी, अदाकार ईद जे करे हेॾे होॾे थी विया, इन जे करे तकरार ड्रामो बि बंदि थियो। तव्हांखे यादि आहे पोइ हिते पूरो महीनो ड्रामो तकरार न हलियो, उन जी बि शूटिंग मुतासिर थी ऐं पोइ जॾहिं मुकमिल थी तकरार जूं क़िस्तूं बक़ा हलियूं, आख़िर ताईं हलियूं, वरी बंदि न थियो। पत्थर दिलि ड्रामे सां बि इहो असरु थी वियो आहे, वरी मथां मुहर्रम अचण वारो आहे। इन जे करे कोशिशि उन्हनि जी इहा ई आहे इन खां जल्द, तमामु जल्द मुहर्रम खां पहिरियां बक़ाया क़िस्तूं शूट करे वठूं। ऐं ॿिए ड्रामे जे बि KTN वारा शूटिंग करे रहिया आहिनि। हिकिड़ो ॿियो ड्रामो आहे, जो नालो अञा ताईं अनाउंस नाहे थियो, उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। लेकिन इहा ड्रामा मुहर्रम खां पोइ नवां ईंदा। लेकिन पत्थर दिलि ड्रामो थी सघे थो मुहर्रम खां अॻे हलायो वञे, लेकिन कंफर्म डेट उन जी अञा ताईं हिननि नाहे ॾिनी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, हिन टाइम जेका ड्रामा हली रहिया आहिनि दिलि में तूं ऐं यलगार, इहे ॿई पुराणा ड्रामा आहिनि। मां ख़ुदि ॾिठा आहिनि, मुंहिंजे हिन टाइम में कंप्यूटर साम्हूं पियो आहे, लैपटॉप पियो आहे, इन में इहे ॿई ड्रामा फुल मूं वटि आख़िर ताईं पिया आहिनि। यलगार जूं क़िस्तां 54 या 55 एतिरियूं आहिनि लास्ट। दिलि में तूं इन जो 17 क़िस्तां आहिनि। इहो बि नंढो मिनी सीरियल आहे, नंढो ड्रामो आहे। यलगार सोप सीरियल आहे, 55-54 क़िस्तनि ते इन जो एंड आहे। इहो इन जे लाइ हलायो वियो जीअं नवां ड्रामा रिकॉर्ड थी वठनि, शूटिंग मुकमिल थिए, तेसीं ताईं दोस्तनि ऑडियंस खे छा ॾेखारियूं, चैनल ख़ाली त न छॾींदा न, तॾहिं पुराणो ड्रामो हलाए छॾियूं। जीअं उर्दू ड्रामा ॾिसो तव्हां, काफ़ी पुराणा ड्रामा हलाया वेंदा आहिनि, जेसीं ताईं नओं ड्रामो तयारु थींदो आहे त वरी पुराणे खे ॿीहर 3-3 चकर बि हलाइणो पवंदो आहे, हलाईंदा आहिनि। इन जे करे हीअ ड्रामा हली रहिया आहिनि। इहे बि मुहर्रम ताईं हलंदा। मुहर्रम खां पोइ दोस्तों तव्हां ॾिसिजो इहे जेका नवां दिलि में तूं इहो जेको चंद्र ग्रहण ऐं दौलाब, इहे ॿई ड्रामा सिंध टीवी जा ड्रामा आहिनि। इहे ॿई मुहर्रम खां पोइ हली वेंदा ऐं तमामु जल्द इहे ॿई ड्रामा हलंदा।
ॿई सुठा ड्रामा आहिनि, एतिरा वियल न आहिनि, ॿई सोप सीरियल आहिनि, उन्हनि जी शूटिंग ज़बरदस्त हली रही आहे। ऐं चंड ग्रहण जी शूटिंग जा सीन तव्हां कुझु ॾिठा बि हूंदा हलिया आहिनि, जंहिंमें निसार शाह आहे, मज्जू लाड़ा, मीर आहे, कुझु ॿिया अदाकार आहिनि, शमा मंगी आहे, काफ़ी दोस्त ॿिया अदाकार आहिनि। ऐं दुलाम ड्रामे जे शूटिंग जे सीन कुझु आया आहिनि असांजे साम्हूं, कुझु तव्हांजे साम्हूं आया हूंदा, कुझु न आया हूंदा अञा। उनजी शूटिंग खे 2-3 ॾींहं स्टार्ट थी आहे, जंहिंमें फरज़ंद मलिक खजूआ, इरफान शेख आहे, कुझु ॿिया नवां अदाकार, कुझु पुराणा अदाकार ऐड कया वेंदा उन में। उनजी बि तमामु जल्द साम्हूं वरी अपडेट अचण वारी आहे, उहो बि तव्हांखे ॾींदासीं। लेकिन इहे ॿई ड्रामा जेको आहे मुहर्रम खां पोइ वञी इहे स्टार्ट थींदा आहिनि। जा प्रोमो बि ईंदा, पहिरियों जा टीज़र ईंदा, टीज़र खां पोइ हिकु ड्रामे जा ॿ टीज़र ईंदा आहिनि, पोइ वरी आख़िरी प्रोमो ईंदो आहे, प्रोमे खां पोइ उहो ड्रामे जी एपिसोड ईंदी आहे। हाणे तव्हांखे पहिरियों इंतज़ारु करिणो आहे टीज़र जो, पोइ प्रोमो जो, प्रोमे खां पोइ एपिसोड जो। तेसीं ताईं असांजो वेठा आहियूं, असां तव्हांखे हर अपडेट ॾियण लाइ वेठा आहियूं न, घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। असां बाक़ी छा जे लाइ वेठा आहियूं, तव्हांजे लाइ वेठा आहियूं ऐं तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां बाख़बर करण जे लाइ वेठा आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे न दोस्तो, तव्हांखे कहिड़ा ड्रामा वणनि था इन टाइम जेका हली रहिया आहिनि, ऐं तव्हांखे कहिड़े ड्रामे जी सभ खां वधीक इंतज़ारु आहे। हा, ॿी ॻाल्हि, ॿियो ड्रामो विसरी वियो मूंखां, पंहिंजनि जा गद्दार मिनी सीरियल नंढो ड्रामो आहे, आज़म मेंगल जो आहे। इहो मां तव्हांखे ॾाढी जी अपडेट ॾेई चुको आहियां, लेकिन वरी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां आज़म मेंगल जो जेको ड्रामो अचिणो आहे पंहिंजनि जा गद्दार, इहो तमामु जल्द दोस्तो, इहो बि मुहर्रम खां पोइ ईंदो। हिन जी बि शूटिंग ऐं जेको आहे स्टार्टिंग थी चुकी आहे। इन जी जेको आहे लोकेशन घोटकी ज़िलो आहे, घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ लोकेशननि ते हीउ रिकॉर्ड थी रहियो आहे। बहितरीनु ड्रामो आहे, को वयल ड्रामो न आहे, लेकिन आज़म मेंगल ऐं उम्मीद अली कलवड़ ऐं लाला फ़याज़, काफ़ी ॿिया अदाकार जंहिंमें हुजनि, छा उहो ड्रामो ख़राबु हूंदो, थी नथो सघे। तमामु जल्द जे साम्हूं इहो पंहिंजनि जा गद्दार ड्रामो बि अचण वारो आहे। जेको दोस्तो इहो चंड ग्रहण ड्रामो आहे, इहो अब्बास गुल ओढाणे जो ड्रामो आहे। जेको दुलाब ड्रामो आहे, इन जो हीरो अञा सुठे नमूने सां ज़ाहिर न आहे थियो। पोइ आज़म मेंगल बि थी सघे थो, अब्बास गुल बि थी सघे थो, या मूसा यानी लाला जेको रफ़ीक ज़ौरज़ाब आहे इहो थी सघे थो, या वरी को ॿियो अदाकार थी सघे थो। लेकिन तमामु जल्द इहो बि तव्हांजे साम्हूं अची वेंदो। ऐं दोस्तनि खां मां इहो पुछां थो, तव्हांखे छा थो लॻे अदाकार कहिड़ा आहिनि? तव्हांखे थोरी घणी ॼाण आहे त कमेंट में लिखो, ॾिसो तव्हांजा कमेंट पढ़ी असां ओड़े हिसाब सां अॻिते कमु हलाईंदा आहियूं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं कमेंट ज़रूरु कंदा कयो। तव्हांजी जेकी सोच असांजे साम्हूं ईंदी आहे, पोइ असां तव्हांजी सोच जे हवाले सां तव्हांजा जवाब बि ॾींदा आहियूं वीडियोज़ में। जेका बि दोस्त आहिनि उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे, कमेंट सुठा कंदा कयो। पंहिंजी राय जेका क़ीमती आहे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो। राय ॾींदो त असांखे ख़बर पवंदी न, तव्हांजी राय खां बग़ैर असांखे दोस्तो कीअं ख़बर पवंदी। यलगार ऐं दिलि में तूं, इन्हनि खे हिकु पासे कयो। पत्थर दिलि ड्रामे जे बारे में वॾी अपडेट मूं आंदी आहे, ऐं पत्थर दिलि ऐं चंड ग्रहण ऐं दौलाब, पंहिंजनि जा गद्दार ऐं कुझु ॿियूं नयूं ख़बरूं तव्हां सां शेयर कंदुसि। सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद असांजे यूट्यूब चैनल में। दोस्तो मां तव्हांखे हर रोज़ानो अपडेट हिकिड़ी ॾींदो आहियां, हिकिड़ी वीडियो में माना काफ़ी सारियूं सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾींदो रहंदो आहियां। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, पहिरीं ॻाल्हि पत्थर दिलि ड्रामे जे बारे में कुझु ॻाल्हियूं तव्हां सां क्लियर कयां, उन खां पोइ हलूं था बक़ाया ड्रामे जी अपडेट जी तरफ़। दोस्तो तव्हांखे यादि हूंदो खुददार ड्रामो असद कुरैशी जो ऐं मज्जू लाड़ जो हलियो हुयो पोएं साल, जंहिंमें कुझु बलोची जेको आहे लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि पिया, किथे सिंधी लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि पिया। हिकिड़ो बलोचिस्तान ऐं सिंध में जेको आहे उहो शूट कयो वियो ड्रामो, ऐं तव्हांखे यादि हूंदो उहो ड्रामो एतिरो कामयाबु न थियो, लेकिन उन खे 35-36 किस्तनि ते वञी करे बंदि करे छॾियो इन्हनि, ऐं अॼु ताईं उन ड्रामे जी लास्ट एपिसोड नाहे आई। ऐं तव्हां सोचींदा हूंदव त उहो ड्रामो छो बंदि थियो। उहो ड्रामो तॾहिं बंदि थियो दोस्तो, उन खे कामयाबी न मिली, इन जे करे उन ड्रामे खे फ़िलहालु क्लोज़ करे छॾियऊं। अहिड़ा कई ड्रामा सिंध टीवी या KTN वारनि जा पुराणा तव्हां ॾिसो लास्ट एपिसोड उन्हनि जा न आया, ईअं अधु में बंदि थी विया। ऐं हाणे तव्हां नज़रसानी कयो पत्थर दिलि ड्रामे ते। हिन टाइम ड्रामो KTN वारनि जो पत्थर दिलि ड्रामो पोइ बि सुठो हले पियो, 20,000 15,000 30,000 ताईं व्यूज़ खणे पियो।
ऐं उन खां पोइ उन्हनि जो हवेली ड्रामो हली रहियो आहे, लेकिन उन जा एतिरा व्यूज़ न ईंदा, 2-3 हज़ार व्यूज़ मुश्किल सां ईंदा आहिनि। ऐं ग़ुलाम सेन ड्रामो इन्हनि जो बहितरीनु हली रहियो, केटिन वारनि जो हिन टाइम बि हले थो पियो, उन जा व्यूज़ 30-40 हज़ार ताईं अची वेंदा आहिनि, 50 हज़ार ताईं बि अची वेंदा आहिनि। लेकिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पत्थर दिलि खे छो बंदि कयो वियो, हवेली खे छो न बंदि कयो वियो? हवेली सफ़ा डाउन ड्रामो आहे, लो हले थो। दोस्तो हवेली के चांस ॾियण जे लाइ पत्थर दिलि ड्रामो थोरो पोइना बि थियो आहे ऐं हवेली ड्रामो मथे अचे इन कोशिश में आहिनि। हवेली ड्रामे जी कहाणी त भली आहे, लेकिन थोरी पुराणे दौर जी कहाणी आहे। हिन टाइम जेका माण्हू ॾिसणु चाहिनि था उहा शइ जेको हवेली ड्रामे में न आहे। लेकिन पत्थर दिलि ड्रामे में अॼुकल्ह जी कहाणी आहे, लेकिन तकरार जे हूंदे पत्थर दिलि खे उहो मतिलबु ऑडियंस न मिली, ओतिरो रिस्पॉन्स न मिलियो, ओतिरा व्यूज़ न मिलिया तकरार जे करे। हाणे तकरार बंदि थियो आहे, हाणे त हलणु खपे न। लेकिन दोस्तो जेको यलगार ड्रामो पुराणो हलायो वियो आहे उन जे करे जेको आहे उनजा व्यूज़ ॾाढा मथे अची विया, 20-25-30 हज़ार ताईं व्यूज़ अचनि था उन जा बि। लेकिन पुराणो ड्रामो आहे, काफ़ी माण्हुनि खे त ख़बर ई न आहे हू पुराणो ड्रामो आहे या न आहे। मां कल्ह अपडेट ॾिनी त इहो पुराणो ड्रामो आहे। लेकिन पत्थर दिलि ड्रामो दोस्तो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। हुनजी शूटिंग मुतासिर थी हुई ऐं उन जी एडिटिंग मुतासिर थी, अदाकार ईद जे करे हेॾे होॾे थी विया, इन जे करे तकरार ड्रामो बि बंदि थियो। तव्हांखे यादि आहे पोइ हिते पूरो महीनो ड्रामो तकरार न हलियो, उन जी बि शूटिंग मुतासिर थी ऐं पोइ जॾहिं मुकमिल थी तकरार जूं क़िस्तूं बक़ा हलियूं, आख़िर ताईं हलियूं, वरी बंदि न थियो। पत्थर दिलि ड्रामे सां बि इहो असरु थी वियो आहे, वरी मथां मुहर्रम अचण वारो आहे। इन जे करे कोशिशि उन्हनि जी इहा ई आहे इन खां जल्द, तमामु जल्द मुहर्रम खां पहिरियां बक़ाया क़िस्तूं शूट करे वठूं। ऐं ॿिए ड्रामे जे बि केटिन वारा शूटिंग करे रहिया आहिनि। हिकिड़ो ॿियो ड्रामो आहे, जो नालो अञा ताईं अनाउंस नाहे थियो, उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। लेकिन इहा ड्रामा मुहर्रम खां पोइ नवां ईंदा। लेकिन पत्थर दिलि ड्रामो थी सघे थो मुहर्रम खां अॻे हलायो वञे, लेकिन कंफर्म डेट उन जी अञा ताईं हिननि नाहे ॾिनी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हिन टाइम जेका ड्रामा हली रहिया आहिनि, दिलि में तूं ऐं यलगार, इहे ॿई पुराणा ड्रामा आहिनि। मां ख़ुदि ॾिठा आहिनि, मुंहिंजे हिन टाइम में कंप्यूटर साम्हूं पियो आहे, लैपटॉप पियो आहे, इन में इहे ॿई ड्रामा फुल मूं वटि आख़िर ताईं पिया आहिनि। यलगार जूं क़िस्तां 54 या 55 एतिरियूं आहिनि लास्ट। दिलि में तूं इन जो 17 क़िस्तां आहिनि। इहो बि नंढो मिनी सीरियल आहे, नंढो ड्रामो आहे। यलगार सोप सीरियल आहे, 55-54 क़िस्तनि ते इन जो एंड आहे। इहो इन जे लाइ हलायो वियो जीअं नवां ड्रामा रिकॉर्ड थी वठनि, शूटिंग मुकमिल थिए, तेसीं ताईं दोस्तनि ऑडियंस खे छा ॾेखारियूं, चैनल ख़ाली त न छॾींदा न, तॾहिं पुराणो ड्रामो हलाए छॾियूं। जीअं उर्दू ड्रामा ॾिसो तव्हां, काफ़ी पुराणा ड्रामा हलाया वेंदा आहिनि, जेसीं ताईं नओं ड्रामो तयारु थींदो आहे त वरी पुराणे खे ॿीहर 3-3 चकर बि हलाइणो पवंदो आहे, हलाईंदा आहिनि। इन जे करे हीअ ड्रामा हली रहिया आहिनि। इहे बि मुहर्रम ताईं हलंदा। मुहर्रम खां पोइ दोस्तो तव्हां ॾिसिजो इहे जेका नवां दिलि में तूं इहो जेको चंड ग्रहण ऐं दुलाब, इहे ॿई ड्रामा सिंध टीवी जा ड्रामा आहिनि। इहे ॿई मुहर्रम खां पोइ हली वेंदा ऐं तमामु जल्द इहे ॿई ड्रामा हलंदा। ॿई सुठा ड्रामा आहिनि, एतिरा वियल न आहिनि, ॿई सोप सीरियल आहिनि, उन्हनि जी शूटिंग ज़बरदस्त हली रही आहे। ऐं चंड ग्रहण जी शूटिंग जा सीन तव्हां कुझु ॾिठा बि हूंदा, हलिया आहिनि, जंहिंमें निसार शाह आहे, मजूला आड़ा, मीर आहे, कुझु ॿिया अदाकार आहिनि, शमा मंगी आहे, काफ़ी दोस्त ॿिया अदाकार आहिनि। ऐं दुलाब ड्रामे जे शूटिंग जे सीन कुझु आया आहिनि असांजे साम्हूं, कुझु तव्हांजे साम्हूं आया हूंदा, कुझु न आया हूंदा अञा। उनजी शूटिंग खे 2-3 ॾींहं स्टार्ट थी आहे, जंहिंमें फरज़ंद मलिक खजूआ, इरफान शेख आहे, कुझु ॿिया नवां अदाकार, कुझु पुराणा अदाकार ऐड कया वेंदा उन में। उनजी बि तमामु जल्द साम्हूं वरी अपडेट अचण वारी आहे, उहे बि तव्हांखे ॾींदासीं। लेकिन इहे ॿई ड्रामा जेको आहे मुहर्रम खां पोइ वञी इहे स्टार्ट थींदा। इन जा प्रोमो बि ईंदा, पहिरियों जा टीज़र ईंदा, टीज़र खां पोइ हिकु ड्रामे जा 2 टीज़र ईंदा आहिनि, पोइ वरी आख़िरी प्रोमो ईंदो आहे। प्रोमे खां पोइ उहो ड्रामे जी एपिसोड ईंदी आहे। हाणे तव्हांखे पहिरियों इंतज़ारु करिणो आहे टीज़र जो, पोइ प्रोमो जो, प्रोमे खां पोइ एपिसोड जो। तेसीं ताईं असांजो वेठा आहियूं, असां तव्हांखे हर अपडेट ॾियण लाइ वेठा आहियूं न। घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, असां बाक़ी छा जे लाइ वेठा आहियूं, तव्हांजे लाइ वेठा आहियूं ऐं तव्हांखे सिंधी शोबिज़ जे हवाले सां बाख़बर करण जे लाइ वेठा आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे दोस्तो, तव्हांखे कहिड़ा ड्रामा वणनि था इन टाइम जेका हली रहिया, ऐं तव्हांखे कहिड़े ड्रामे जी सभ खां वधीक इंतज़ारु आहे। हा, ॿी ॻाल्हि, ॿियो ड्रामो विसरी वियो मूंखां, पंहिंजनि जा गद्दार मिनी सीरियल नंढो ड्रामो आहे, आज़म मेंगल जो आहे। इहो मां तव्हांखे ॾाढी जी अपडेट ॾेई चुको आहियां, लेकिन वरी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां आज़म मेंगल जो जेको ड्रामो अचिणो आहे पंहिंजनि जा गद्दार,
इहो तमामु जल्द दोस्तो इहो बि मुहर्रम खां पोइ ईंदो। हिन जी बि शूटिंग ऐं जेको आहे स्टार्टिंग थी चुकी आहे। इन जी जेको आहे लोकेशन घोटकी ज़िलो आहे। घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ लोकेशननि ते हीउ रिकॉर्ड थी रहियो आहे। बहितरीनु ड्रामो आहे, को वयल ड्रामो न आहे, लेकिन आज़म मैंगल ऐं उम्मीद अली कलवड़ ऐं लाला फयाज़ काफ़ी ॿिया अदाकार जंहिंमें हुजनि, छा उहो ड्रामो ख़राबु हूंदो? थी नथो सघे। तमामु जल्द सां जे साम्हूं इहो पंहिंजनि जा गदार ड्रामो बि अचण वारो आहे। जेको दोस्तो इहो चंड ग्रहण ड्रामो आहे, इहो अब्बास गुल उडाणे जो ड्रामो आहे। जेको दुलाब ड्रामो आहे, इन जो हीरो अञा सुठे नमूने सां ज़ाहिर न आहे थियो। पोइ आज़म मैंगल बि थी सघे थो, अब्बास गुल बि थी सघे थो, या मूसा यानी लाला जेको रफ़ीक ज़ौरज़ाब आहे इहो थी सघे थो, या वरी को ॿियो अदाकार थी सघे थो। लेकिन तमामु जल्द इहो बि तव्हांजे साम्हूं अची वेंदो। ऐं दोस्तनि खां मां इहो पुछां थो, तव्हांखे छा थो लॻे अदाकार कहिड़ा आहिनि? तव्हांखे थोरी घणी ॼाण आहे त कमेंट में लिखो। ॾिसो तव्हांजा कमेंट पढ़ी असां ओड़े हिसाब सां अॻिते कमु हलाईंदा आहियूं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं कमेंट ज़रूरु कंदा कयो। तव्हांजी जेकी सोच असांजे साम्हूं ईंदी आहे, पोइ असां तव्हांजी सोच जे हवाले सां तव्हांजा जवाब बि ॾींदा आहियूं वीडियोज़ में। जेका बि दोस्त आहिनि उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे, कमेंट सुठा सुठा कंदा कयो। पंहिंजी राय जेका टीम दिलि में तूं इन्हनि खे हिकु पासे कयो। पत्थर दिल ड्रामे जे बारे में वॾी अपडेट मूं आंदी आहे। ऐं पत्थर दिल ऐं चंड ग्रहण ऐं दौलाब पंहिंजनि जा गदार ऐं कुझु ॿियूं नयूं ख़बरूं तव्हां सां शेयर कंदुसि। सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद असांजे यूट्यूब चैनल में। दोस्तो मां तव्हांखे हर रोज़ानो अपडेट हिकिड़ी ॾींदो आहियां। हिकिड़ी वीडियो में माना काफ़ी सारियूं सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾींदो रहंदो आहियां। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, पहिरीं ॻाल्हि पत्थर दिल ड्रामे जे बारे में कुझु ॻाल्हियूं तव्हां सां क्लियर कयां, उन खां पोइ हलूं था बक़ाया ड्रामे जी अपडेट जी तरफ़। दोस्तो तव्हांखे यादि हूंदो खुददार ड्रामो असद कुरैशी जो ऐं मज्जू लाड़ जो हलियो हुयो पोएं साल, जंहिंमें कुझु बलोची जेको आहे लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि पिया, किथे सिंधी लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि पिया। हिकिड़ो बलोचिस्तान ऐं सिंध में जेको आहे उहो शूट कयो वियो ड्रामो। ऐं तव्हांखे यादि हूंदो उहो ड्रामो एतिरो कामयाबु न थियो, लेकिन उन खे 35-36 केसनि ते वञी करे बंदि करे छॾियो इन्हनि। ऐं अॼु ताईं उन ड्रामे जी लास्ट एपिसोड नाहे आई। ऐं तव्हां सोचींदा हूंदव त उहो ड्रामो छो बंदि थियो। उहो ड्रामो तॾहिं बंदि थियो दोस्तो, उन खे कामयाबी न मिली, इन जे करे उन ड्रामे खे फ़िलहालु क्लोज़ करे छॾियऊं। अहिड़ा कई ड्रामा सिंध टीवी या KTN वारनि जा पुराणा तव्हां ॾिसो लास्ट एपिसोड उन्हनि जा न आया, ईअं अधु में बंदि थी विया। ऐं हाणे तव्हां नज़रसानी कयो पत्थर दिल ड्रामे ते। हिन टाइम ड्रामो KTN वारनि जो पत्थर दिल ड्रामो पोइ बि सुठो हले पियो। 20,000 15,000 30,000 ताईं व्यूज़ खणे पियो। ऐं उन खां पोइ उन्हनि जो हवेली ड्रामो हली रहियो आहे, लेकिन उन जा एतिरा व्यूज़ न ईंदा, 2-3 हज़ार व्यूज़ मुश्किल सां ईंदा आहिनि। ऐं ग़ुलाम सिंह ड्रामो इन्हनि जो बहितरीनु हली रहियो, KTN वारनि जो हिन टाइम बि हले थो पियो। उन जा व्यूज़ 30-40 हज़ार ताईं अची वेंदा आहिनि, 50 हज़ार ताईं बि अची वेंदा आहिनि। लेकिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पत्थर दिल खे छो बंदि कयो वियो? हवेली खे छो न बंदि कयो वियो? हवेली सफ़ा डाउन ड्रामो आहे, लो हले थो। दोस्तो हवेली खे चांस ॾियण जे लाइ पत्थर दिल ड्रामो थोरो पोइना बि थियो आहे ऐं हवेली ड्रामो मथे अचे इन कोशिश में आहिनि। हवेली ड्रामे जी कहाणी त भली आहे, लेकिन थोरी पुराणे दौर जी कहाणी आहे। हिन टाइम जेका माण्हू ॾिसणु चाहिनि था उहा शइ जेको हवेली ड्रामे में न आहे। लेकिन पत्थर दिल ड्रामे में अॼुकल्ह जी कहाणी आहे, लेकिन तकरार जे हूंदे पत्थर दिल खे उहो मतिलबु ऑडियंस न मिली, ओतिरो रिस्पॉन्स न मिलियो, ओतिरा व्यूज़ न मिलिया तकरार जे करे। हाणे तकरार बंदि थियो आहे, हाणे त हलणु खपे न। लेकिन दोस्तो जेको यलगार ड्रामो पुराणो हलायो वियो आहे, उन जे करे जेको आहे उनजा व्यूज़ ॾाढा मथे अची विया, 20-25-30 हज़ार ताईं व्यूज़ अचनि था उन जा बि। लेकिन पुराणो ड्रामो आहे, काफ़ी माण्हुनि खे त ख़बर ई न आहे हू पुराणो ड्रामो आहे या न हुआ। मां कल्ह अपडेट ॾिनी त इहो पुराणो ड्रामो आहे। लेकिन पत्थर दिल ड्रामो दोस्तो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। हुनजी शूटिंग मुतासिर थी हुई ऐं उन जी एडिटिंग मुतासिर थी, अदाकार ईद जे करे हेॾे होॾे थी विया, इन जे करे तकरार ड्रामो बि बंदि थियो। तव्हांखे यादि आहे पोइ हिते पूरो महीनो ड्रामो तकरार न हलियो, उन जी बि शूटिंग मुतासिर थी। ऐं पोइ जॾहिं मुकमिल थी तकरार जूं क़िस्तूं बक़ा हलियूं, आख़िर ताईं हलियूं, वरी बंदि न थियो।
पत्थर दिल ड्रामे सां बि इहो असरु थी वियो आहे, वरी मथां मुहर्रम अचण वारो आहे। इन जे करे कोशिशि उन्हनि जी इहा ई आहे इन खां जल्द तमामु जल्द मुहर्रम खां पहिरियां बक़ाया क़िस्तूं शूट करे वठूं। ऐं ॿिए ड्रामे जे बि केतिरनि वारा शूटिंग करे रहिया आहिनि। हिकिड़ो ॿियो ड्रामो आहे जो नालो अञा ताईं अनाउंस नाहे थियो, उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो, लेकिन इहा ड्रामा मुहर्रम खां पोइ नवां ईंदा। लेकिन पत्थर दिल ड्रामो थी सघे थो मुहर्रम खां अॻे हलायो वञे, लेकिन कंफर्म डेट उन जी अञा ताईं हिननि नाहे ॾिनी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हिन टाइम जेका ड्रामा हली रहिया आहिनि दिलि में तूं ऐं यलगार, इहे ॿई पुराणा ड्रामा आहिनि। मां ख़ुदि ॾिठा आहिनि, मुंहिंजे हिन टाइम में कंप्यूटर साम्हूं पियो आहे, लैपटॉप पियो आहे, इन में इहे ॿई ड्रामा फुल मूं वटि आख़िर ताईं पिया आहिनि। यलगार जूं क़िस्तां 54 या 55 एतिरियूं आहिनि लास्ट। दिलि में तूं इन जो 17 क़िस्तां आहिनि। इहो बि नंढो मिनी सीरियल आहे, नंढो ड्रामो आहे। यलगार सोप सीरियल आहे, 55-54 क़िस्तनि ते इन जो एंड आहे। इहो इन जे लाइ हलायो वियो जीअं नवां ड्रामा रिकॉर्ड थी वठनि, शूटिंग मुकमिल थिए, तेसीं ताईं दोस्तनि ऑडियन खे छा ॾेखारियूं, चैनल ख़ाली त न छॾींदा न, तॾहिं पुराणो ड्रामो हलाए छॾियूं। जीअं उर्दू ड्रामा ॾिसो तव्हां, काफ़ी पुराणा ड्रामा हलाया वेंदा आहिनि, जेसीं ताईं नओं ड्रामो तयारु थींदो आहे त वरी पुराणे खे ॿीहर 3 चकर बि हलाइणो पवंदो आहे, हलाईंदा आहिनि। इन जे करे हीअ ड्रामा हली रहिया आहिनि। इहे बि मुहर्रम ताईं हलंदा। मुहर्रम खां पोइ दोस्तो तव्हां ॾिसिजो इहे जेका नवां दिलि में तूं इहो जेको चंड ग्रहण ऐं दुलाब, इहे ॿई ड्रामा सिंध TV जा ड्रामा आहिनि। इहे ॿई मुहर्रम खां पोइ हली वेंदा ऐं तमामु जल्द इहे ॿई ड्रामा हलंदा। ॿई सुठा ड्रामा आहिनि, एतिरा वियल न आहिनि, ॿई सोप सीरियल आहिनि, उन्हनि जी शूटिंग ज़बरदस्त हली रही आहे। ऐं चंड ग्रहण जी शूटिंग जा सीन तव्हां कुझु ॾिठा बि हूंदा हलिया आहिनि, जंहिंमें निसार शाह आहे, मजूला आड़ा, मीर आहे, कुझु ॿिया अदाकार आहिनि, शमा मंगी आहे, काफ़ी दोस्त ॿिया अदाकार आहिनि। ऐं दुलाब ड्रामे जे शूटिंग जे सीन कुझु आया आहिनि असांजे साम्हूं, कुझु तव्हांजे साम्हूं आया हूंदा, कुझु न आया हूंदा अञा। उनजी शूटिंग खे 2-3 ॾींहं स्टार्ट थी आहे, जंहिंमें फरज़ंद मलिक खजूआ, इरफान शेख आहे, कुझु ॿिया नवां अदाकार, कुझु पुराणा अदाकार ऐड कया वेंदा उन में। उनजी बि तमामु जल्द साम्हूं वरी अपडेट अचण वारी आहे, उहो बि तव्हांखे ॾींदासीं। लेकिन इहे ॿई ड्रामा जेको आहे मुहर्रम खां पोइ वञी इहे स्टार्ट थींदा आहिनि। जा प्रोमो बि ईंदा, पहिरियों जा टीज़र ईंदा, टीज़र खां पोइ हिकु ड्रामे जा 2 टीज़र ईंदा आहिनि, पोइ वरी आख़िरी प्रोमो ईंदो आहे। प्रोमो खां पोइ उहो ड्रामे जी एपिसोड ईंदी आहे। हाणे तव्हांखे पहिरियों इंतज़ारु करिणो आहे टीज़र जो, पोइ प्रोमो जो, प्रोमो खां पोइ एपिसोड जो। तेसीं ताईं असांजो वेठा आहियूं, असां तव्हांखे हर अपडेट ॾियण लाइ वेठा आहियूं न। घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, असां बाक़ी छा जे लाइ वेठा आहियूं, तव्हांजे लाइ वेठा आहियूं ऐं तव्हांखे सिंधी शोबिज़ जे हवाले सां बाख़बर करण जे लाइ वेठा आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे दोस्तो, तव्हांखे कहिड़ा ड्रामा वणनि था इन टाइम जेका हली रहिया आहिनि, ऐं तव्हांखे कहिड़े ड्रामे जी सभ खां वधीक इंतज़ारु आहे। हा, ॿी ॻाल्हि, ॿियो ड्रामो विसरी वियो मूंखां, पंहिंजनि जा गद्दार मिनी सीरियल नंढो ड्रामो आहे, आज़म मेंगल जो आहे। इहो मां तव्हांखे ॾाढी जी अपडेट ॾेई चुको आहियां, लेकिन वरी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां आज़म मेंगल जो जेको ड्रामो अचिणो आहे पंहिंजनि जा गद्दार, इहो तमामु जल्द दोस्तो, इहो बि मुहर्रम खां पोइ ईंदो। हिन जी बि शूटिंग ऐं जेको आहे स्टार्टिंग थी चुकी आहे। इन जी जेको आहे लोकेशन घोटकी ज़िलो आहे, घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ लोकेशननि ते हीउ रिकॉर्ड थी रहियो आहे। बहितरीनु ड्रामो आहे, को वयल ड्रामो न आहे, लेकिन आज़म मेंगल ऐं उम्मीद अली कलवड़ ऐं लाला फ़याज़, काफ़ी ॿिया अदाकार जंहिंमें हुजनि, छा उहो ड्रामो ख़राबु हूंदो, थी नथो सघे। तमामु जल्द जे साम्हूं इहो पंहिंजनि जा गद्दार ड्रामो बि अचण वारो आहे। जेको दोस्तो इहो चंड ग्रहण ड्रामो आहे, इहो अब्बास गुल उडाणे जो ड्रामो आहे। जेको दुलाब ड्रामो आहे, इन जो हीरो अञा सुठे नमूने सां ज़ाहिर न आहे थियो। पोइ आज़म मेंगल बि थी सघे थो, अब्बास गुल बि थी सघे थो, या मूसा यानी लाला जेको रफ़ीक ज़ौरज़ाब आहे इहो थी सघे थो, या वरी को ॿियो अदाकार थी सघे थो। लेकिन तमामु जल्द इहो बि तव्हांजे साम्हूं अची वेंदो। ऐं दोस्तनि खां मां इहो पुछां थो, तव्हांखे छा थो लॻे, अदाकार कहिड़ा आहिनि? तव्हांखे थोरी घणी ॼाण आहे त कमेंट में लिखो। ॾिसो तव्हांजा कमेंट पढ़ी असां ओड़े हिसाब सां अॻिते कमु हलाईंदा आहियूं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं कमेंट ज़रूरु कंदा कयो। तव्हांजी जेकी सोच असांजे साम्हूं ईंदी आहे, पोइ असां तव्हांजी सोच जे हवाले सां तव्हांजा जवाब बि ॾींदा आहियूं वीडियोज़ में। जेका बि दोस्त आहिनि उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे, कमेंट सुठा कंदा कयो। पंहिंजी राय जेका क़ीमती आहे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो। राय ॾींदो त असांखे ख़बर पवंदी न, तव्हांजी राय खां बग़ैर असांखे दोस्तो कीअं ख़बर पवंदी। दोस्तो असांजो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां एसी ताईं ॾिठो आहे असांजी वीडियो, त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। हीउ अव्हांजो चैनल आहे,
इन खे लाइक कयो, हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो यार, हेॾी महिनत कयूं था, महिरबानी कयो हिकिड़ो लाइक करे छॾियो। इन वीडियो खे लाइक करणु बिल्कुलु फ्री हूंदो आहे, सब्सक्राइब करणु बि फ्री हूंदो आहे, कमेंट करणु बि फ्री हूंदो आहे। ऐं इहा लिंक तव्हां अगरि व्हाट्सअप ग्रुपनि में, व्हाट्सअप ते या फेसबुक पेजनि ते या फेसबुक ग्रुपनि में शेयर कंदव या पंहिंजे प्रोफाइल ते, इहो बि फ्री आहे, इन जा बि पैसा न आहिनि लॻंदा। असांखे ॾींदा इजाज़त, शाहिद खोसे खे रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।